थोड़ो इनखे अगेन कवर कंदासीं, थोड़ा टमाटा ॻरी वञनि, थोड़ी चिकन ॻरी वञे, लास्ट में बसि शिमला मिर्च ऐड कंदासीं, थोड़ा इन में धाणा ऐड कंदासीं ऐं असांजी जेका भाॼी आहे उहा बिल्कुलु तयारु थी वेंदी। स्पॉन्सर्स जा नाला खणंदा हलूं, तलो बनास्पति ऐं कुकिंग ऑयल वारा असां सां गॾु आहिनि, लाइफ बॉय शैम्पू, हमदर्द जा मसाला स्पाइस मिक्स तमामु बैलेंस में थ्रू आउट दी रमज़ान असां इहे मसाला जेके आहिनि से तयारु कया अथसीं। इलाही मज़ेदार आहिनि, इलाही ख़ुशबूदार आहिनि। टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट, ज़बरदस्त असांजी चांहि, रूह अफ़ज़ा हमदर्द वारनि जो उहो तमामु बहितरीनु आहे ऐं इन सां गॾोगॾु तलो त आहे ई जेको न्यू स्पेशल पैकेजिंग ऐं स्पेशल बचत सां गॾु इन रमज़ाननि में इंट्रोड्यूस करायो अथऊं। चलो रिकेप तव्हांखे ॾींदा हलूं। अॼु शिमला मिर्च चिकन में छा कयो अथसीं, अॼु थूम ऐं अदरक जो पेस्ट थोड़ी तव्हां ऐड कयो हिन में चिकन ऐं उनखे थोड़ो ॻाइण जे लाइ रखो। तलो कुकिंग ऑयल मां हिन में शामिलु कयो आहे, पाणी अञा ताईं असां ऐड न कयो अथसीं। पोइ मां हिन में ऐड कया आहिनि टमाटा, टमाटनि जो हाणे पंहिंजो पाणी आहे, उन्हनि खे थोरो सॉफ्ट थियणु ॾियो। चिकन टिक्का मसाला इन में शामिलु कयो अथसीं हमदर्द वारनि जो, अगेन उनखे कवर कयो अथसीं। थोरा मां धाणा हिते कटे रखिया आहिनि ऐं इन सां गॾोगॾु जेका शिमला मिर्च आहे, नंढड़े साइज़ में शिमला मिर्च जी कटिंग करे रखो ऐं लास्ट में बसि सिंपली ऐड कंदासीं। टमाटा बि असांजा थोड़ा खड़ा खड़ा हूंदा। भुॻल असांजी इहा ठहे थी। ग्रेवी इन में न कंदासीं, इन बॉइल्ड राइस सां गॾु तव्हां इनखे सर्व कयो, तमामु मज़े जी लॻंदी आहे। चिकन टिक्का मसालो, चिकन असां हिन में ऐड कईसीं, थोड़ा टमाटा शामिलु कया आहिनि, थोड़ो इनखे भुञूं था। टमाटा भी थोड़ा थोड़ा सॉफ्ट थी वेंदा। हरू भरू स्पून सां इनखे बिल्कुलु मैश न कंदासीं। अच्छा, हाणे ऐड था कयूं हिन में असांजी शिमला मिर्च, इनखे मिक्स था कयूं। अच्छा, इन सां गॾोगॾु थोड़ो मां वटि बसर आहे त इहो बसर बि हिन में ऐड था कयूं। ऐं ख़ूब सारा हिन में ऐड कंदासीं सावा धाणा। बसि पोइ तव्हां हिनखे कयो डिश आउट। रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन में अॼोके किचन जे सेगमेंट खे स्पॉन्सर कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति गिह वारनि, जंहिंजो चवणु आहे त ॿारड़ा बि असांजा चवंदा आहिनि त मां तलो में पचायो असांखे सेहतमंद बणायो। स्पेशल प्रो ग्रोथ फॉर्मूला, शानदार बचत, न्यू पैकेजिंग, तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति गिह, जंहिं ते पोयनि 70 सालनि खां वठी असां जूं जेके अमड़ियूं आहिनि उन्हनि जो भरवसो आहे। ऐं हमदर्द वारा जेके मेडिसन में त इलाही अॻिते आहिनि ऐं पंहिंजो नालो ठाहियो अथऊं, पर इन्हनि जो रूह अफ़ज़ा बि गुज़िरियल कई सालनि खां वठी असांजे दिलनि ते राज करे थो। रूह अफ़ज़ा जो नालो ई काफ़ी आहे ऐं इन जो रंग, ख़ुशबू ऐं ज़ाइको इलाही बहितरीनु आहे। हर मौसम जे लाइ आहे, ईअं न आहे त बसि छड़ो रमज़ान जे लाइ आहे या बसि छड़ो जेको आहे सो गर्मियुनि जे लाइ आहे, बल्कि माण्हू इन्हनि खे खीर में जेके ॿारड़ा खीर जो फ्लेवर एतिरो पसंदि न कंदा आहिनि, रूह अफ़ज़ा विझी उन्हनि खे ॾियो वेंदो आहे। गरम खीर में तव्हां हिनखे ऐड करे सघो था। थधा मशरूबात तव्हां हिन में ठाहे सघो था। डिज़र्ट्स जे मथां तव्हां हिनखे ड्रेज़ल करे उहे सर्व करे सघो था। टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट, सिंध जी नंबर 1 चांहि पंहिंजे प्रीमियम क्वालिटी जे करे ऐं इन जो बि रंग, ख़ुशबू ऐं ज़ाइको तमामु बहितरीनु आहे ऐं पंहिंजी प्रीमियम क्वालिटी जे करे सिंध जी नंबर 1 चांहि हिनखे चयो वेंदो आहे। हमदर्द जा स्पाइस मिक्स थ्रू आउट द रमज़ान मां इस्तेमालु कया आहिनि। तमामु बहितरीनु ख़ुशबू अथनि, तमामु बहितरीनु ज़ाइको आहे, पैकेजिंग तमामु सुठी अथनि
MSG फ्री इहे असांजा मसाला आहिनि ऐं इलाही बैलेंस में मसाला आहिनि। ईअं न आहे त लूणु तेज़ थी वेंदो, मिर्च तेज़ थी वेंदा। इलाही बैलेंस में असांजा इहे मसाला आहिनि जिन खे तव्हां इस्तेमालु करे सघो था। अॼु मां इन में ऐड कयो आहे चिकन टिक्का मसालो। थोरी असांजी जेका शिमला मिर्च आहे अञा सॉफ्ट थी वञे, थोरो मां इन में अञा ऐड कंदमि असांजो चिकन टिक्का फ्लेवर जो मसालो ऐं थोड़ा धाणा मां हींअर शामिल थी कयां ऐं थोड़ा ऐड कंदासीं जॾहिं असां इन खे सर्व कंदासीं। त थोड़ी इहा भाॼी आहे, इहा बि इन में शामिल था कयूं। थोड़ा धाणा, इनखे कवर कंदासीं अगेन कुझु मिंटनि जे लाइ। चलो जी, भाॼी असांजी तयार थी वई आहे। हिकु दफ़ो क्विक रिकैप ॾींदी हलां पंहिंजे उन्हनि घर भातियुनि खे जीअं असांखे हींअर जॉइन कयो आहे। ऑयल ऐड कयो, तलो कुकिंग ऑयल, थूम ऐं अदरक जो पेस्ट, चिकन ऐड कयो, कवर कयो जीअं थोरो हुनजो कलर चेंज थी वञे। त उन खां बाद में हुन में टमाटा, हमदर्द जो चिकन टिक्का मसालो उहो तव्हां हिन में शामिलु कयो ऐं टमाटा ॻरी वञनि, चिकन थोरी ॻरी वञे त शिमला मिर्च नंढड़ा क्यूब्स करे उहे तव्हां हिन में ऐड कयो। शिमला मिर्च तमामु जल्दी सॉफ्ट थी वेंदी आहे, 5 मिंट काफ़ी आहिनि हुन जे लाइ। थोरो क्रंच उन में रखिजो, ईअं न थिए त बिल्कुलु नरम थी वञे, रंग बि उनजो ख़राबु थी वेंदो। ऐं उन खां बाद में थोरो मिक्स कयो, थोरा सावा धाणा ऐं असांजी जेका भाॼी आहे उहा थी वेंदी तयारु। अच्छा, डिश आउट कंदे वक़्तु बि ऐड कंदासीं सावा धाणा ऐं कोई बि अहिड़ो सुठो प्लेटर खणो जंहिंमें तव्हांजी भाॼी ख़ूबसूरत लॻे बसि। अच्छा, वाइट राइस जेके बॉइल हूंदा आहिनि उन सां गॾु तव्हां हिनखे सर्व कयो, इलाही सुठी लॻंदी। बाक़ी हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां चपातीअ सां गॾु हिनखे इंजॉय करणु चाहियो, चपातीअ सां गॾु कयो जीअं तव्हांखे बहितरु लॻे। अच्छा, ॾाढी ख़ुशि रंग बि आहे, मतिलबु ॻाढ़ो रंग बि आहे, साओ त आहे ई, ॾिसण में बि इलाही ख़ूबसूरत थी लॻे। अच्छा जी, उमेद आहे त अॼु जी रेसिपी बि तव्हांखे सुठी लॻंदी हूंदी ऐं तव्हां ज़रूरु हिनखे ट्राई कंदा। तव्हांजो फीडबैक असां ताईं अचे थो, तव्हांखे रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन इलाही सुठी लॻे थी, तव्हां उन्हनि खे इंजॉय था कयो। चलो, तव्हांजी वॾी महिरबानी ऐं ईअं ई तव्हां फॉलो कंदा रहियो रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन ऐं असांजो किचन जो सेगमेंट जंहिंखे स्पॉन्सर कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति गिह वारनि हमदर्द जो रूह अफ़ज़ा आहे ऐं हमदर्द जा असांजा स्पाइस मिक्स आहिनि। टिपाल मेज़बान प्रीमियर डस्ट आहे ऐं इन सां गॾोगॾु शैम्पू आहे लाइफ बॉय शैम्पू। इहे असांजा स्पॉन्सर्स आहिनि। अॼु जे लाइ एतिरो ई। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं मज़ेदार क़िस्म जी रेसिपी सां गॾु। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु।